हीअ ॾिसो बिशारत समय कीअं असगर खोसे खे बाक़ाइदे लेटायो आहे, लेटायो ते ज़मीन ते बाक़ाइदे। वाह जो मल मुक़ाबिलो आहे, बिशारत समो सीनियर असांजो मश्करो ऐं असगर खोसे जी मल। वाह 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 वाह, जाठ हण जाठ हण जाठ। हे चढ़ी वियो असगर खोसो बिशारत समय ते ईअं चढ़ी वियो आहे जीअं नोरियड़ो वण ते चढ़ी वेंदो आहे। वाह वाह बिशारत, अरे असगर खोसो जाठा हणे थो जाठा, हाणे त न हंडिजांसि। हेठि वरी चढ़ी वियसि, मथे खयूं बीठो आहे बिशारत समो सीनियर मश्करो बाक़ाइदे। असगर खोसे खे कुल्हे ते खयो अथसि, पर असगर खोसो बि सही वॾो ज़ोर आहे, भला जांठा थो हणे, जांठा हणे थो, कोशिशि करे थो पर नाकाम। वरी चढ़ी बीह रहियो मथे असगर खोसो, पेर नथो हणणु ॾे बाक़ाइदे। न साईं न, अञा न अञा न अञा न। घुमाए बिशारत, घुमाए 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 असगर खोसे खे बिशारत, घुमाए 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 हणजांसि बाक़ाइदे। बाक़ाइदे तोखां ज़ोर न आहे। हा बिशारत, हे ॼंगूं फासी पियूं बाक़ाइदे असगर खोसे जी बिशारत समय जूं ॼंगूं फासी पियूं, हिकु जाइ ते बीहजी विया आहिनि, सफ़ा स्टाफ फ्रेम थी विया आहिनि। हालात अथई, खणिजांसि ईअं खणिजांसि, हाणे खणिजांसि। हे असगर खोसो हाणे लॻे थो ज़मीन ते पट पवंदो, मुंडिया खां न वटि मुकू न मुकू न मुकू, हे पुठी लॻी वई। बिशारत साम्हूं हाराए वियो, हे असगर खोसो खटी वियो मल मुक़ाबिलो। वरे वांड टिकरिया पुट, अड़े असगर खोसा ॾे जंप कुए वांगुरु। वरे वाह, हेॾे हाणे हेॾे आ, हे वटि 10 रुपया ख़र्ची वठि। वरे वाह।